सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सखर प्रेस क्लब, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट, हैदराबाद प्रेस क्लब ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां एहतिजाज जी कॉल ॾिनी वई। उन कॉल ते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सहाफ़ियुनि जो वॾो तादाद SSP ऑफिस सखर पहुतो आहे, जिते धरणो हुयो आहे। अचो त धरणे जी अॻुवाणी कंदड़नि सां ॻाल्हायूं। ये कतई तौर ते ॻाल्हि कोन्हे त को कंहिं लोकल मसइलो आहे जंहिंजे करे शहीद जान मोहम्मद महर खे क़तल कयो आहे। असां सम्झूं था त हिन जे पुठियां हिकिड़ी वॾी साज़िश आहे, तमामु वॾा हथ आहिनि। पुलिस उन्हनि खे वाखो करे हिन वक़्त ताईं इन्वेस्टिगेशन इहा थी आहे त अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अञा ताईं उन जूं जेके शायदि इहो मुकमल तौर ते पुलिस साम्हूं आणे न सघी आहे। असां पुलिस जे हिन कारकर्दगीअ मां मुतमइन न आहियूं ऐं असां मुतालबो था कयूं त शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस जी जांच कंहिं बि हाई कोर्ट जे जज जे निगरानी में कराई वञे या कंहिं बि पुलिस जे 21वें ग्रेड जे ऑफिसर जे निगरानी में कराई वञे त घटि में घटि उनजा कातिल, सहूलियतकार ऐं जेके सरपरस्त आहिनि उहे साम्हूं अची सघनि। तव्हां ॾिसो सिंध में केतिरनि सहाफ़ियुनि जा मर्डर थियनि पिया ऐं हिकिड़ा मिसाल ठहंदा पिया वञनि त हिकिड़नि सहाफ़ियुनि खे क़तल कयो पियो वञे, उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि त वरी उन जे पुठियां ॿिया थियनि। हिकिड़ी शहादतुनि जो ढिघो सिलसिलो थियो आहे सिंध में। हिते हूअं बि सहाफ़त करणु तमामु ॾुखी आहे, पर जान मोहम्मद महर त उहो सहाफ़ी हो जेको लखे माण्हुनि जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणियल हुयो। हिकिड़ो असां सम्झूं था उन आवाज़ खे बंदि कराइण जी कोशिशि कई वई आहे, पर इहे कतई तौर ते न थींदो त को शहीद जान मोहम्मद महर जो जेको आवाज़ आहे उहो बंदि थी वेंदो। असीं सभु शहीद जान मोहम्मद महर आहियूं ऐं असां हिन पंहिंजे आवाज़ खे जारी रखंदासीं। अॼु तव्हां ॾिठो त केतिरनि ई सिंध जे शहरनि जा सहाफ़ी सखर पहुतल आहिनि, SSP ऑफिस जे अॻियां असां धरणो हयो आहे ऐं प्रेस क्लब खां वठी हेसि ताईं रैली कढी आहे। असां सख़्तु मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जेके जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार कयो, साम्हूं था आणियो। केॾां विया उहे जवाबदार? उन्हनि जा सरपरस्त हूंदा, हिकु वॾे पैमाने ते साज़िश थी हूंदी, उहे साज़िश कंदड़नि खे त बेनकाब कयो। अञा ताईं तव्हां इहो ट्रीट कयो पिया त शहीद जान मोहम्मद महर जो आम रवाजी क़तल केस आहे, तव्हां उनखे ट्रीट इहा पिया कयो। उन में कहिड़ा इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहिनि त 21वें ग्रेड जो को बि ऑफिसर हुजे पुलिस जो साख रखंदड़, उन जे निगरानी में कयो ताकि शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़तल केस आहे उहो लुड़ी न सघे। अॼु ॾिसो असां हिते SSP ऑफिस जे अॻियां धरणो हयो आहे। जेको असांजो अॻिलो क़दम हूंदो उहो असां अणॼाणे वारे मुदे ताईं DIG ऑफिस जे अॻियां हिते धरणो हणंदासीं। जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसिताईं असां उन जॻह तां न उथंदासीं। अॼु असां मैसेज ॾियणु चाहियूं था पुलिस खे, आला इंतिज़ामिया खे, सिंध हुकूमत खे त शहीद जान मोहम्मद महर जो क़तल केस असां तव्हांखे फॿाइण कॾहिं बि न ॾींदासीं। तंहिंजे करे इन जी फौरी तौर ते जेका इंक्वायरी आहे 21वें ग्रेड जे ऑफिसर जे निगरानी में करायो, साख वारो ऑफिसर हुजे त घटि में घटि जेके कातिल आहिनि, सहूलियतकार आहिनि या उहे वॾा हथ जिन शहीद जान मोहम्मद महर खे क़तल करायो आहे उहे न बची सघनि। ॾिसो, जान मोहम्मद महर जो क़तल हिकिड़ो आम रिवाजी क़तल न आहे। जान मोहम्मद महर हिकिड़ो मोहतरिक जर्नलिस्ट हुयो। जान मोहम्मद महर सिंध जो शहूर हुयो। जान मोहम्मद महर खे जंहिं बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, इन जे पोयों के ताक़तवर हथ आहिनि, मज़बूत हथ आहिनि, जिन्हनि खे कमज़ोर माण्हुनि खे इस्तेमालु करे उन्हनि ताक़तवरनि हथनि इन सॼे जेको आहे उहो केस खे ख़राबु करण जी कोशिशि कई आहे। मुंहिंजो ज़ाती मञणु ऐं मुंहिंजी इन्वेस्टिगेशन आहे त हिन जे पोयों हिकिड़ा ताक़तवर हथ आहिनि। असांजो पुलिस खां मुतालबो आहे, सिंध पुलिस खां मुतालबो आहे, पाकिस्तान जी सभिनी इंटेलिजेंस एजेंसियुनि खां मुतालबो आहे त हिन केस जी हिकिड़ी इम्पार्शल इंक्वायरी कराई वञे ऐं JIT जोड़ी वञे। JIT जे ज़रिए असांखे मुहरकात ॿुधाया वञनि त आख़िर कहिड़ी बुनियाद ते हिकिड़े एॾे वॾे सानियामंद जर्नलिस्ट खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। इन जो मतिलबु आहे त बिहाइंड द सीन उहे ताक़तवर माण्हू मौजूदु आहिनि जिन्हनि अॻियो हिकिड़ो मोटिव नंढो रखी करे सिर्फ़ु पाकिस्तान जे ऐं सिंध जे जर्नलिस्टनि खे इहो मैसेज ॾियण जी कोशिशि कई आहे त इहो को लोकल तनाज़ो आहे। असां बिल्कुलु नथा मञूं त हीउ लोकल तनाज़ो आहे। हिन जे पोयों हिकिड़ा ताक़तवर माण्हू मौजूदु आहिनि। उन्हनि ताक़तवर माण्हुनि खे अया करणु असांजी ज़िम्मेदारी आहे, पाकिस्तान जे जर्नलिस्टनि जी ज़िम्मेदारी आहे, पाकिस्तानी सभु जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे ऐं उन खां वधीक पाकिस्तान जी रियासत जी ज़िम्मेदारी आहे त कीअं एॾे वॾे सीनियर जर्नलिस्ट खे ईअं सरेराह हिकिड़े सिंध जे 3 नंबर शहर जे सेंट्रल पॉइंट ते हिकिड़ा नंढड़ा माण्हू अची करे क़तल था कनि। उन्हनि नंढड़नि माण्हुनि खे हिते पहुचाइण वारो केरु हो, उन्हनि खे फैसिलिटेट करण वारो केरु हो, उन्हनि जे मथां उन्हनि जी सरपरस्ती करण वारो केरु आहे। इहे सभु माण्हू असांखे खपनि। JIT थियणु खपे ऐं JIT जी सूरत में जेकी इंक्वायरी थींदी उन खां पोइ अगरि उहे कातिल गिरफ़्तार थिया थियनि ऐं असांखे मोहरकात जी ख़बर पए थी तॾहिं ई इहो एहतिजाज ख़तमु थींदो, न त रोज़ जी बुनियाद ते हिन एहतिजाज में वाधारो थींदो। असां पोइ ते हटण वारा न आहियूं। अॼु सिंध जे शहूर जो, सिंध जे सहाफ़ियुनि जो SSP ऑफिस जे साम्हूं धरणो आहे। सखर प्रेस क्लब खां पूरी सिंध जा सहाफ़ी, कराची खां वठी कश्मीर ऐं केटी बंदर खां वठी कारूंचर ताईं जा जेके सहाफ़ी आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि। सभिनी जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल, उन्हनि जा सहूलियतकार, उन जे पुठियां जेके लिकियल हथ आहिनि
उन्हनि खे वाखो कयो वञे। अॼु हीउ जेको शहीद जानवर मर जो क़तल आहे इहो सिर्फ़ु सिंध जी सहाफ़त जो क़तल न आहे, सिंध जे शऊर जो क़तल आहे, सिंध जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई आहे। छो त जानवर मर उन्हनि माण्हुनि जे अख में कंडो थी लॻो जेके सरदार भोतार जागीरदार वॾेरा जेके हमेशह जिन धाड़ेलनि ऐं ॾोहारनि जी पुष्टपनाई कई आहे। जानवर मर उन सभिनी खे वाखो कंदो हो। हू ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ हो त सिंध जे ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जे आवाज़ खे दहशतगर्दनि क़तल कयो आहे, शहीद कयो आहे। असां सिंध हुकूमत खां IG सिंध खां ऐं रियासत पाकिस्तान जे उन्हनि वागदड़नि खां मुतालबो था कयूं त शहीद जानवर मर जा कातिल उन जा सहूलियतकार उन जे पुठियां लिकल त सभिनी खे गिरफ़्तार करे वाखो कयो वञे। ॾिसो अॼु जेको एहतजाज आहे असां सिर्फ़ु पहिरियों मुतालबो SSP ऑफिस जे अॻियां आहियूं, हीउ हिते ख़तमु न थींदो एहतजाज। जेकॾहिं असांजा मुतालबो इहो जेको 1 पॉइंट एजेंडा जेको तव्हां ॿुधाई शहीद जानवर मर जा कातिल उन जा सहूलियतकार उन जे पुठियां लिकल त वाइका नथा थियनि त असां DIG ऑफिस जे साम्हूं, नेशनल हाईवे IG ऑफिस जे साम्हूं इहा मरहले वारे एहतजाजी तहरीक उन वक़्त ताईं जारी रहंदी जंहिं वक़्त ताईं शहीद जानवर मर जा असल कातिल गिरफ़्तार नथा थियनि। असां इहो चाहियूं था त असां हिन ॾुख खे पंहिंजी ताक़त में तब्दील करणु चाहियूं था। हीउ को आम क़तल न आहे, हीउ को कंहिं आम माण्हू जो क़तल न आहे, हीउ रियासत जी रिट जी नाकामी आहे। आम माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उनजी ज़मानत रियासत ऐं असांजो आइन ॾिए थो, पर जिते जान मोहम्मद महर जहिड़ो सहाफ़ी सखर जहिड़े शहर जे विच में जेको आहे उहो महफ़ूज़ न आहे त पोइ को बि महफ़ूज़ न आहे। उन करे हिन केस खे कंहिं आम क्रिमिनल ॾोहारी जे कयल क़तल वांगुरु ट्रीट न कयो वञे, पर हीउ हिकिड़ो अहिड़ो क़तल आहे जेको सॼी सहाफ़ी जेका असांजी आहे बिरादरी उनखे दहशत ज़दा करे थो, उनखे पैगाम ॾिए थो त तव्हां सच न चओ। उन करे हिनखे स्पेशल केस ताईं कयो वञे ऐं जेके बि इन जे पुठियां साज़िशी हथ आहिनि उन्हनि समूरनि खे बेनकाब कयो वञे। हीउ हिकिड़ो अणखुट एहतजाजी सिलसिलो आहे जंहिंजी ही पहिरीं कड़ी आहे ऐं जेसि ताईं इन केस खे असां मंतकी अंजाम ताईं न पहुचाईंदासीं उन ताईं न असांखां DIG जी ऑफिस परते आहे, न असांखां IG जी ऑफिस परते आहे, न असांखां CM हाउस या असेंबली परते आहे। असां हर एहतजाज जो हर तरीक़ो अख़्तियार कंदासीं, पर पंहिंजे दोस्त जे कातिलनि खे सुख जो साह खणण न ॾींदासीं। एहतजाजी धरणे में अॻवानी कंदड़नि जा वीचार ॿुधा ऐं उन सां गॾु उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आयो आहे साम्हूं त जान मोहम्मद महर शहीद सहाफ़ी जा कातिल जेसि ताईं गिरफ़्तार न थींदा उन वक़्त ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। साथी रिपोर्टर अदनान शेख सां गॾु कामरान शेख, इबरत न्यूज़ सखर।